वअला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक वस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लाइक़ आहे, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मख़लूक़ आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक़ आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला कंहिं बि शइ जो इरादो फरमाईंदो आहे पैदा करण जो, बस कुन थी फ़यकून, उहा शइ थी पवंदी आहे। ज़मीन, दरख़्त, जबल, समंदर, दरिया, आसमान, कुर्सी, लोहो कलम, सिदरतुल मुंतहा ता अर्शुल मुअल्ला। एॾे वसी जहान में मालिक साईं खे का देर न लॻी आहे। कुन थी फ़यकून। जॾहिं आख़िरत जो ॾियारो थींदो, को सहारो न हूंदो, अहिड़े वक़्त में बि इहो हुकुम थींदो, कुन बेजान जान में अची वेंदा, उथी वेंदा। ही दुनिया जो जहान फ़ानी जहान आहे। जो इंसान दुनिया में अचे थो, वो वञण लाइ अचे थो। ॾिसी रहिया हो जेको वियो त वरी मोटी न आयो।
इहो वक़्तु सभु कंहिंजे मथां ईंदो। इन वक़्त लाइ जेको वक़्तु अचण वारो आहे, सकरात, क़बर, क़यामत, हशर, इन वक़्त लाइ वखर उहो विहाउ जेको पए न थिए पुराणो। उहो सौदो पंहिंजे मालिक सां कर, उहो वखर ख़रीद कर जेको सकरात में कमु अचे। जंहिं वखर जे मुहाबे इन ज़बान में तो असांखे कलमो नसीब थी। जंहिं वखर जे मुहाबे क़ब्र मोमिन रियाज़ुल जन्नत, मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे। इन वखर जे मुहाबे अल्लाह ताला असांखे पंहिंजे हिसाब किताब खां बचाए। जेके बि नेमतूं अल्लाह पाक पंहिंजे बाने खे अता कयूं आहिनि, उहो छा थींदी, काथों आंदई, छा में ख़र्च कई। अॼु असांजे पलव में पाई कान्हे, छा ताक़त आहे हिसाब करण जी। इन जे लाइ अञा बि वक़्तु आहे, करे वठ। जागना है तो जाग, साए अफलाक के तले, हशर तक सोता पड़ेगा खाक के ताए। जागी वठो, रोई रबराणे खे राज़ी कयो, मिठे मालिक खे परचायो। मालिक जो करम तमामु आसान आहे। या इबाद अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम, ए उहे मुंहिंजा बंदा जिन इसराफ़, ज़ुल्म ज़्यादती पंहिंजे मथां कई। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अव्हां मुंहिंजी रहमत खां ना उमेद न थियो। गुनाहगार हो, ज़िंदगी गुनाहनि में ग़र्क़ कई अथव। बंदा पेशेमानी करणु तुंहिंजो कमु। इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, सभु गुनाह अल्लाह जो कमु। हीअ अल्लाह जी महिरबानी, मालिक जो करम। हिन उम्मत मां जेको थियो आहे थींदो रहंदो। कंहिं पैगंबर जी उम्मत ईअं न हुई। गुनाहनि में अज़ाब नाज़िल थींदा हुआ, शकिलियूं फिरी वेंदियूं हुयूं, बारिश जो बंदि हुअणु, मींहुं न वसणु, प्यास जी तंगी, वॾा वॾा अज़ाब थींदा हुआ। हिन उम्मत मथां अल्लाह पाक एॾी त आसानी कई आहे जो कंहिं पैगंबर जी उम्मत मथां अहिड़ी आसानी न आहे। हीअ सभु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े। अल्लाह ताला पंहिंजे शान में फरमाए थो, इन अल्लाह विहारस खे कन को ॿाहिरि कढोसि। अल्लाह ताला इन अल्लाह बिन्नास लरऊफ़ रहीम, बेशक अल्लाह इंसान लाइ रऊफ़ ॿिया त रहीम। रऊफ़ जी माना आहे शफ़क़त कंदड़, रहीम जी माना आहे महिरबानी। ही मालिक जो ज़ाती इस्म आहे। बाक़ी ॿिया जेके बि इस्म पाक आहिनि सभु सिफ़त में शामिल आहिनि।
अल्लाह ताला एॾो त करम मदीना वारे साईं जे मथां फरमायो, पंहिंजी सिफ़त में प्यारे नबी करीम खे शरीक फरमायो। तव्हां ख़ुश नसीब आहियो। अल्लाह ताला इन अल्लाह बिन्नास, हर इंसान अल्लाह है। मोमिन हुजे, मुनाफ़िक़ हुजे, मुशरिक हुजे, केर बि हुजे, सभिनि जे लाइ रऊफ़ बि आहे त रहीम बि आहे, शफ़क़त कंदड़ बि आहे त महिरबान बि आहे। ऐं महबूब साईं खे जेको अल्लाह पाक पंहिंजी सिफ़त में शरीक कयो आहे, वबिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम, मुंहिंजो साईं मोमिननि जे लाइ रऊफ़ बि आहे त रहीम बि आहे। केॾो न करम आहे, अवां ख़ुशि नसीब आहियो। अव्हांजा नसीब निराला आहिनि। अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं पैगंबरनि जे इन नसीब वारे शान खे ॻणींदो आहे, घणे क़बर में पहुचो। इहो शान तूं कमा हक़ पूरो करे न सघंदे, पर मुंहिंजे दिलबर जो उहो शान आहे, उहो नसीब आहे। उन करम में अल्लाह पाक पंहिंजे प्यारे नबी खे शरीक कयो, जो अहिड़ो को नबी इन करम में शरीक न आहे। अवां सभिनी खे मुबारक हुजे, अवां सभु ख़ुशि नसीब आहियो, वॾे भाग वारा हो। इन भाग जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं मदीने जो मोर रब जी बारगाह में क़यामत जे ॾिहाड़े रोई बाॾाई हथड़ा खणी असां गुनहगारनि लाइ मिठे माल खे अर्ज़ु फरमाई। असांजो हे बि ईमान आहे, यकीन आहे त जॾहिं त अल्लाह ताला असांजे प्यारे हबीब मदीने जे मोर आमना जे लाल जी दुआ, इरादो बि जेको ख़ुदा न मोटायो त दुआ कीअं मोटायो। हिकु हूंदो आहे इरादो, दिलि में इरादो अची वियो, पर वरी उहो कमु बि करे छॾी। हे कमु न आहे, हे इरादो आहे, ही दुआ न आहे, ही इरादो आहे। कहिड़ो इरादो? साईं करीम जन नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि। इस्लाम जे अवल में नमाज़ वारे वक़्तु मुंहुं हो बैतुल मुक़द्दस, नमाज़ पढ़ी वेंदी हुई वास्ते अल्लाह जे, मुंहुं बैतुल मुक़द्दस, बैतुल्लाह न। सरकार खे इरादो, हक़ीक़त में हे इरादो जेको नबी जो आहे, ख़ुदा जो ई इरादो आहे। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुंहिंजो नबी पंहिंजी ख़्वाहिश, पंहिंजे इरादे मुताबिक़ न फरमाईंदो आहे, न ॻाल्हाईंदो आहे, मगर वही जेको मोकिलियो हुयो। यानी पतो पियो त मदीना वारे साईं जो हर कौल, हर फ़ैल, हर इरादो ख़ुदा जो। वबिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम, मोमिननि जे लाइ, ईमान वारनि जे लाइ, जिन जो तवसल, वास्तो, प्यार प्यारे नबी करीम सां पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वन्नास अजमईन, जेके बि इंसान सभिनि खां वधीक। इन्हनि ईमान वारनि लाइ मुंहिंजो दिलबर रऊफ़ ॿिया त रहीम ॿिया, शफ़क़त कंदड़ ॿिया त महिरबान आहे। त ही करम अल्लाह जो जेको थी रहियो आहे,
मुस्तफ़ा जे मुहाबे छो त नबी जो प्यार ख़ुदि ख़ुदा जो प्यार आहे। नबी जो कौल ख़ुदि ख़ुदा जो कौल आहे। नबी जो ॿुधाइणु ख़ुदि ख़ुदा जो ॿुधाइणु आहे। नबी जो प्यार मोहबत निस्बत ख़ुदि ख़ुदा जो ई प्यार आहे। त इन लाइ अल्लाह जी ज़ात पाक जे बारगाह में शुक्र कयूं त मुंहिंजा मौला असांखे शुक्र जी तौफ़ीक़ ॾे जो अहिड़ो भलारो नबी असांजे पुठियां फ़क़ीर जो ॿुधाइणु इहो हुयो त जॾहिं अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम जो इरादो कहिड़ो इरादो बैतुल मुक़द्दस नमाज़ में मुंहुं नमाज़ थी वञे नबी साईं जी इमामत आहे पोयों बीहण वारा मुक़्तदी आहिनि वही नाज़िल थियो नमाज़ में अल्लाह पाक वही के मोकिलियो फलन वल्लयन्नक क़िबलतन तर्दाहा जंहिं क़िबले में तूं राज़ी रहे तोखे ओॾे था पहिरां तूं राज़ी रहे हालांकि राज़ी तो खुदा खे करिणो आहे न उहो मालिक आहे नबी जो बि ख़ालिक़ आहे नबी खे बि ख़ुदा पैदा कयो आहे। अल्लाह पाक जो एॾो करम नबी जे मथां त जंहिं क़िबले में तूं राज़ी रहे तोखे ओॾे था फेराए। तो सरकार दौरान नमाज़ में पंहिंजे रुख़ अनवर खे फेराए बैतुल्लाह ॾे मुंहुं कयो। नबी जो रज़ामंदो इहो हुयो न इहो इरादो हो त ख़ुदा असांखे ॾाढे इब्राहिम वारो क़िबलो अता करे। हीउ इरादो नमाज़ में थियो वही नाज़िल थी अचे ख़िदमत में पहुचायो अल्लाह जो हुकुम फल त मुंहिंजा हबीब जंहिं क़िबले में तूं राज़ी आहे त कोॾे फेरायूं था। नबी जी रज़ा इहा हुई त असांखे इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो मिले। यकदम साईं करीम जन रुख़ अनवर खे एॾे फेरायो सहाबा कराम बि नबी जे पोयों थी पंहिंजे मुंहं खे एॾे हिकिड़ो नमाज़ अदा कई वई तव्हांजो अॼु ताईं इहो इरादे वारो क़िबलो जेको मिलियो तव्हांजो मिलंदो रहे थो क़यामत ताईं इहो ई क़िबलो ॿुधाइणो इहो आहे ख़ुशख़बरी इहा आहे जॾहिं अल्लाह ताला नबी पाक जे दिलि वारे इरादे खे नथो मोटाए त दुआ कीअं मोटाई दुआ कीअं मोटाईंदो। अॼु बि दिलबर पंहिंजी गुनहगार उम्मत लाइ दुआ घुरी रहियो आहे। नबी जी दुआ जो क़ुरान शाहिद आहे। अल्लाह ताला फरमाए थो वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक जेकॾहिं इहे पंहिंजे मथां ज़ुल्म ज़्यादती करे वेहनि कसर सां गुनाह कनि छा कनि जाऊक तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियनि तोॾे अचनि केॾो शान आहे। छा ख़ुदा हिते परे आहे ख़ुदा हाज़ुर नाज़ुर आहे नबी जो बि मालिक आहे नबी खे बि उन पैदा कयो पर अल्लाह ताला जो एॾो करम नबी जे मथां आहे। मुंहिंजा महबूब जेके बि गुनहगार आहिनि ज़ुल्म पंहिंजे मथां कनि था गुनाह घणा करे वेठा तुंहिंजी बारगाह में अचनि तोॾे ओ उते अची अस्तग़फिरुल्लाह अल्लाह खां माफ़ी तलब कनि। अल्लाह हर जाइ हाज़ुर नाज़ुर आहे। जिथे ख़ुदा खे सॾींदे उते ख़ुदा तुंहिंजो ॿुधंदो घर में बर में बाज़ार में हिते हुते जिथे ख़ुदा खे सॾींदे ख़ुदा ॿुधंदो पियो सुभान अल्लाह पंहिंजे बंदे खे जवाब में प्यार वारो जवाबु ॾींदो रहे थो। अस्तग़फिरुल्लाह पोइ तुंहिंजी बारगाह में हाज़िर थी करे अल्लाह खां माफ़ी तलबिन उन्हीअ खां पोइ वस्तग़फिर लहुम रसूल मुंहिंजो रसूल उन्हनि लाइ शफ़ाअत जी दुआ घुरे। हिन वक़्तु हज जो मौक़ो आहे उमिरि जी पाबंदी पइजी वई आहे वरी हज खां बाद वरी उमिरि खुलंदो
इंशाअल्लाह चओ आमीन। अल्लाह हर मोमिन खे नसीब कंदो। इहा दुआ है तो खुदा न मारे अगे मदीनो ॾेखारे सभई। वस्तग़फ़र लहुम रसूल, जॾहिं अल्लाह जी बारगाह में गुनहगार गुनाह जा बोझ खणी हाज़िर थो थिए, हाज़िर थियण खां बाद पोइ वस्तग़फ़िरुल्लाह, अल्लाह खां माफ़ी जी तलब करे थो। या अल्लाह माफ़ी ॾे। अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन, हर गुनाह जी माफ़ी घुरे थो पियो। अल्लाह को घुरे माफ़ी, अॻिते छो थो वधे? ही शान अल्लाह पाक मुस्तफ़ा जो आला ऐं बाला कयो आहे। पंहिंजो त शान ॾिसे थो ॿुधे थो पियो, पर मुनाफ़िक़ जो ॿियख ॿिड़जी वञे। वस्तग़फ़र लहुम रसूल, इन्हनि जे लाइ रसूल शफ़ाअत जी दुआ घुरे, बख़्शिश जी दुआ घुरे, करम जी दुआ घुरे, मुंहिंजे फज़ल जी दुआ घुरे, मुंहिंजी रहम जी दुआ घुरे। सुभान अल्लाह। मुंहिंजे नबीअ खे अल्लाह पाक केॾा न इख़्तियार ॾेई सघिया आहिनि। गुनाह करे तूं ॻोढ़ा मुंहिंजो नबी पाक घुरे, गुनाह करे तूं हथ मथे खणी दुआ मुंहिंजो दिलबर घुरे। दिलबर जो जेकॾहिं एॾो कर्म आहे, एॾी उमत प्यारी आहे, तुंहिंजे मथां हक़ आहे। मुंहिंजे साईंअ खे न विसार, इश्क सां, मोहबत सां, प्यार सां, दम दम में, घड़ी घड़ी में, हर वक़्त में, सुबह जो, मंझंदि जो, शाम जो, सुम्हण जे वक़्तु सलाह जो नारो हणी पोइ अखि पंहिंजी इश्क वारे जो सॾु नबी अलैहिस्सलाम अल्लाह जी अता सां ॿुधे थो। इश्क वारे जो, मोहब्बत वारे जो पाण फरमायो त हिकिड़ा उहे उम्मती आहिनि जेके असां ते दरूद कसरत सां मोकिलीनि था, मगर उहो दरूद मां नथो ॿुधां। उहो दरूद मलाइक मुंहिंजी ख़िदमत में आणनि था खणी। ॿिया उहे आहिनि जिन खे असांजी मोहब्बत जान खां वधीक, पीउ माउ खां वधीक, औलाद खां वधीक, वन्नास अजमईन, काइनात में, दुनिया में, जहान में जेके बि इंसान आहिनि, इन सभिनी खां वधीक उहो किथे बि आहे, केर बि आहे, दरूद पढ़ंदो रहे थो। फरमायूं अस्मा सलात अहले मोहब्बती व आरिफुम, इन मोहब्बत वारनि जो दरूद असां ॿुधूं बि था, उनखे सुञाणूं बि था। हथ खणी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेरा नबी, हमारा नबी, यहाँ का नबी, सकरात का नबी, कब्र का नबी, तो क़यामत का भी नबी है। उन्हीं खां पोइ जॾहिं नबी साईं दुआ घुरे थो, ग़ुलाम हरम में दाख़िला, हरम में हाज़िरा, हज़ूर जे क़दमनि जे क़रीब आहे, दुआ घुरे थो। सर साईं दुआ खां बाद अल्लाह फरमाए लवजदुल्लाह तवाबर रहीमा, मां अल्लाह इन जे लाइ बख़्शिश सां मोटंदड़ हा, इन्हनि जा अॻियां पोयां ॾोह माफ़ थो कयां। जीअं बच्चो ॼमे माउ जे पेट मां न ईअं पाप थी उनखे मां कयां, हर गुनाह उन जा माफ़ करे छॾियां। सुभान अल्लाह। हे नबी अलैहिस्सलाम जे उम्मतीअ जो शान आहे जो उम्मती जॾहिं हितो इरादो रखी समर सार खणी सुभान अल्लाह मदीने तैयबा में पहुचे थो, हरम पाक में हाज़िरी थी थिए पई। सुभान अल्लाह। तकींदे तकींदे
अल्लाह का माफ़ी घुरंदे घुरंदे हथरा नबी पाक मथे खणे थो दुआ घुरे थो त मुंहिंजा मौला मुझे इन उम्मत जी पार थी इन उम्मत जी का मुझे शफ़ात नसीब कर बस उम्मत जी दुआ घुरंदो वञे थो अहिड़ो ख़ुदा जो ऐलान आहे त मां तुंहिंजा सभु गुनाह माफ़ लवजदुल्लाह तवाब रहीम अल्लाह जी वॾी महिरबानी आहे ये सभु कर्म ये ख़ुशियूं सरकार के मुताबिक छो तो ये ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ तो खुदा कायनात के पैदा न करे हाँ न तू हुजे हाँ न माँ हुजा हाँ न हे हुजे हाँ न हो हुजे हाँ न असांजो मुल्क हुजे हाँ न तमाम जहान हुजे हाँ न आसमान हुजन हाँ न कुर्सी हुजे हाँ न लोहो कलम हुजे हाँ न सिदरतुल मुंतहा हुजे हाँ न अर्श मुअल्ला हुजे हाँ एक खुदा जी ज़ात मौजूद आहे मौजूद रहंदा अल्लाह अल्लाह ये सजी कायनात जो पैदा को नबी जे सदके आहे नबी न अचे हाँ तो ये कर्म न हुजन हाँ नबी न अचे हाँ तो ये दुआऊं खुदा क़बूल न करे हाँ नबी न अचे हाँ तो खुदा गुनाह न बख़्शे हाँ ये सब नबी अलैहिस्सलाम जे मुहाबे तव्हांखे लख लख मुबारक आहिनि जो इहो नबी असांजे पुठियां कयो कदम संभाले खणो कदम संभाले खणो मुझे नबी ते बार न पहुचायो उहे कम कयो जंहिंजो नबी खे हिरसा अज़ीज़न अलैहि हरीसन अलैकुम हरीसन अलैकुम किन खे माल जो हिरसा किन खे दुनिया जो हिरसा हुन चादी जो हिरसा इक़्तिदार जो हिरसा वोटनि जो हिरसा इलेक्शन जो हिरसा मुंहिंजे दिलि भर खे पंहिंजी उम्मत गुनहगार जो हिरसा दुआ कयो त असां में बि इहो दर्द दीन जो पैदा थिए इहो दर्द पए अरे ॿिया दर्द कहिड़े कम जा आहिनि अॼु आया सुभाणे या ये दर्द भजन रुक छाजे लाइ आहे मां 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 अना अना खुदा अनायत खां बचाए खुदा अनायत खां बचाए खुदा वॾाई खां बचाए खुदा तकबर खां बचाए तकबर अज़ाज़ील रा ख़्वार करद बज़िंदान लानत गिरफ़्तार करद अज़ाज़ील शैतान जो नालो अज़ाज़ील आहे अज़ाज़ील तकबर कयो वॾाई कई लानत जो तोक गिची में पियो जेको हमेशह साण रहंदो रहे थो पियो तकबर बुरी चीज़ आहे जो कमु कयो खुदा वास्ते कयो जो कमु कयो रब खे राज़ी करण लाइ कयो दुआ कयो असांजो रुगो मुल्क न तमाम आलम इस्लाम इश्क नबी सां शाद आबाद आलम इस्लाम में निज़ाम मुस्तफ़ा अचे असांखे ॿियो निज़ाम न खपे असांखे मदीने मोर जो निज़ाम खपे अल्लाह अकबर अल्लाह दरूद पाक दरूद पाक दरूद पाक वैरा 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 दोस्तों खुश नसीब हो अॼु तव्हांजो दरूद मुंहिंजो साईं ॿुधी रहियो छा न ख़ुशी मुंहिंजे नबी खे हूंदी जिन को नबी करीम ख़ुशि उन को ख़ुदा ख़ुशि नबी कॾहिं नाराज़ न थियो आहे नाराज़ जे बावजूद मुंहिंजो साईं दुआ घुरी आहे उनजा ॾोह रोई बख़्शराया अथई उनखे जन्नत जो मालिक नबी बणायो आहे अल्लाह पाक जे करम जे क़रीब आहे अल्लाह जो करम नबी जे क़रीब आहे ई सभु जेको कुर्ब थींदो रहे थो मुझे अल्लाह जी अता है ज़ाती का बि शइ न आहे अता दर अता अता दर अता अता थींदी रहे थी नबी वठंदो रहे थो अता थींदी रहे थी नबी झोलियूं भरींदो रहे थो पाण फरमा त वाना क़ासिम मां इन अता जो क़ासिम आहियां इन अता खे वंडियां थो विरायां थो तक़सीम कयां थो इहा अता इन जो वंड उनखे मिलंदो जिन जे दिलि में नबी जी मुहबत आहे मोहब्बत सरकार प्यारो सरकार सा मोहब्बत है तो
या अल्लाह पी मां खां वधीक मोहब्बत ॾे, या अल्लाह औलाद को वधीक मोहब्बत ॾे, या अल्लाह हर इंसान को वधीक मोहब्बत ॾे। क़यामत जे ॾिहाड़े असांखे पंहिंजे दिलि में रखो, परे न कर। इहा भी दुआ साहबन घुरी आहे। अॼु मां रात बेजा हुनियतुल तालिबीन में नालो असाब जो विसरी वियो आहे। जॾहिं सरकार जे ख़िदमत में आयो त मुंहुं जो हुजे, जीअं कंहिं बीमारी जी हालत में तबीयत में तब्दील अची वेंदी आहे, अहिड़ी हालत हुई। ॾिसी फरमायूं छा का तव्हांखे तकलीफ़ आहे, तव्हां मायूस था ॾिसो। जेको बीमार माण्हू हुजे साईं ॿी तकलीफ़ कान्हे का, ॿिए हंधि आराम अचे कोन थो सवा तव्हांजे दीदार जे। मां सम्झां थो त तव्हांजे सदके जन्नत मिलंदी, पर मां जा साईं तव्हांजो मक़ाम त मथां हुआ, तव्हां उन मक़ाम ते हूंदव, मां किन लोग हेठि हूंदुसि, उते बि मूंखे पाण खां परे न कजो। त ही आयत करीम जेका नाज़िल थी आहे इन असाबी जे शान में नाज़िल थी आहे। वमन युति इल्लाह व रसूल, जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कई, फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे नबी जी ताबेदारी कई, पंहिंजी ताबेदारी सां गॾु नबी खे आणे थो पियो। छो त अल्लाह पाक ही कलाम करीम सरकार ते नाज़िल कयो, सरकार पंहिंजी उम्मत खे ॿुधायो, पंहिंजे ग़ुलामनि खे सेखारियो, सम्झायो। इन लाइ ख़ुदा फरमाए थो त वमन युति अल्लाह, मां अल्लाह जो हुकुम जेको आहे इहो हुकुम इहो कलाम नबी ते नाज़िल कयो, मुंहिंजो नबी पंहिंजी उम्मत खे ॿुधायो। फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु, क़यामत जे ॾिहाड़े इन जी रिफ़ाक़त, इन जो साथ उन्हनि सां हूंदो जिन मथां मुंहिंजो करम ऐं फज़ल आहे, जिन मथां मुंहिंजो फज़ल आहे। इन्हनि जो साथ उन्हनि सां हूंदो। उहे केरु हूंदा? मिन नबीन, अंबिया अलैहिस्सलाम व सिद्दीकीन, उम्मत जा सच्चा सिद्दीक बाना, व शुहदाए, शहीद जिन हक़ ख़ातिर सच ख़ातिर पंहिंजे क़दम खे वधाए दुश्मन ते पता उन खे बि क़त्ल कयो, पाण बि शहीद थिया। व सालिहीन, सुलहा बाना, हे उन जे शान में नाज़िल थी आहे। जंहिं नबी खे अर्ज़ु कयो या रसूलल्लाह, मुंहिंजा साईं मां परेशान आहियां, तव्हां त मथां ऐं मक़ाम ते हूंदव, मां किथे हूंदुसि। क़ुर नाज़िल थियो त चएसि ग़म न करे, क़यामत जे ॾिहाड़े इहो बि तुंहिंजे लड़ हूंदो। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजे नबी जी सिका, को इतराज़ करण वारो कोन्हे को। अॼु सभिनि जा चेहरा इश्क में सुभान अल्लाह खिलनि था पिया। सुभान अल्लाह, तव्हांजा करम थियनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह पए थी। हे मोहब्बत जो दलील आहे, दलील सचो आहे, दलील आहे, तव्हांजी दवा बि सची आहे। दोस्तो, हिन महफ़िल में आशिक़ जा ॿई जहान आबाद, जे मुठो त मुल्ला मुठो। अल्लाह पाक तुंहिंजो अॼु बि कर्म थे कयो आहे, सुभाणे बि कर्म थिया। जीअं जीअं तारीफ़ सरकार जी कंदा वञूं था, रब जे कर्म खे ॿुधाईंदा वञूं था। जेको मुंहिंजे मालिक जो कर्म असांजे दिलि मथां आहे, तव्हांजी दिलियूं ठरनि थी पियूं। सुभान अल्लाह, के ॻोढ़ा ॻाल्हाइनि था, के मुर्कनि था, के सुभान अल्लाह चवनि था। हीअ मालिक जी महिरबानी आहे त तव्हां में चओ पोचो बि क़ुर वारी आहे, चओ पोचो क़ुर वारी आहे। इहो दलील आहे, दावा जो दलील आहे। जेकॾहिं नबी जी मोहबत आहे त हीअ दलील तव्हांजो सचो आहे, तव्हांजी दवा बि सची आहे। दुआ घुरूं था,
बस असल मकसद मोहब्बत, निस्बत, तवसल, वास्तु, निस्बत वॾी शइ आहे। निस्बत इहा सहाबा कराम खां पुछ, ताबईन खां पुछ, तबा ताबईन खां पुछ, हज़रात मुतक़द्दमीन औलिया कराम आलिम अहले दिल उन खां पुछो जिन पंहिंजा वक़्त इश्क ख़ातिर कुर्बान कया, जिन घर पंहिंजा कुर्बान कया, जिन माल पंहिंजा कुर्बान कया, जिन जानियूं पंहिंजूं कुर्बान करे क़दम खे वधाए अल्लाह खे राज़ी करे। मुस्लमानो जहान अर्ज़ पाए कयमि पहिरियों त वखर उहो विहार जेको पए न थिए पुराणो। इंसान ताजरा वल असर इन्नल इंसान फी खुसर। कसम थो खणे ख़ुदा, ज़माने जो असर ज़माने खे बि चइबो आहे, नमाज़ टे पारी वारे वक़्त खे बि चइबो आहे, नमाज़ खे बि चइबो आहे, पर सही तर्जुमो ज़मानो नबी पाक जी आमद वारे ज़माने जो। कसम इंसान खसारे में आहे, पतो पियो त इंसान ताजिर आहे, इंसान ताजिर आहे। हीअ ज़िंदगी जेका आहे दुकान आहे, ज़िंदगी में जेको अमल आहे तुंहिंजो सौदो आहे। ये अमल चङो आहे त ख़रीदार ख़ुदा आहे, अमल बुरो आहे त ख़रीदार शैतान आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे हाल खे, चाल खे, वेहण खे, खिलण खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवण खे मां ॾिसी रहियो आहियां। तव्हांजो दलील सचो आहे, सचो आहे, सचो आहे, तव्हां सचा हो, सचा। कॾहिं खोटो न ईंदो, कॾहिं खोटो न ईंदो। उहो सम्झे थो त हिते तीर भरिया बीठा आहिनि, मथां को तीर कहर वारो लॻे, खोटे खे ताक़त कान्हे। जे ईंदो त झोलियूं रम सां भरे। अरे केरु आहे जो ख़ुदा सां ॿिए खे शरीक करे थो? असांखे तो मुशरिक चई रहियो आहे। हिते शिरक आहे, हिते तौहीद आहे। उहो तरीक़ो आहे जंहिं पाक तरीक़े में उथण में, वेहण में, सुम्हण में, घर में, बाज़ार में, बर में, हथकार में, दिल यार में, हथकार में, दिल परवरदिगार में, जंहिं बि हालत में हुज असांखे सबक़ आहे पंहिंजे पीराने तरीक़त जो। ख़्याल तसवर अल्लाह हो, अल्लाह हो, अल्लाह हो, अल्लाह हो, अल्लाह। अल्लाह जे फल सां इस्म ज़ात जी लम जेका आहे शिरक जी पार कटे थी। हिते शिरक न आहे, हिते तौहीद आहे। हिकु ख़ुदा जो नारो आहे, तो महबूब जे रिसाले जो नारो आहे। दोस्तों, सवा टे थी आहिनि, वक़्तु अञा घणो आहे। मूंखे तकलीफ़ जी हालत आहे। तव्हां में आज जो गुमान चङो आहे। मुंहिंजे लाइ दुआ घुरो, ख़ुदा मूंखे कामिल सेहत अता करे। केतिरा मौक़ा मां रोके छॾिया। ॿियो मुंहिंजो फ़र्ज़ंद अता अल्लाह शाह, हिकु तकलीफ़ आहे गुर्दनि जी। डॉक्टर वियासीं, वॾा वॾा क़ाबिल डॉक्टर कराची में, जिन बरसता ॾिसा या डायलिस या ऑपरेशन गुर्दनि जी। उहो बि ज़ेरे इलाज आहे। दुआ कयो ख़ुदा उन खे कामिल शिफ़ा अता करे। सभई जो आमीन। चओ या अल्लाह हर बाने खे शिफ़ा ॾे, हर बंदे जी पार थी, हर मोमिन जी पार थी। मुंहिंजा मौला तूं शाफ़ी आहे, तूं काफ़ी आहे, तूं माफ़ी आहे। मुंहिंजा मौला असांखे महरूम न कर, असांजे दर्द जूं दुआऊं क़बूल फरमाए, असांजे हाल ते रहम फरमाए, असांजे हाल ते करम फरमाए। उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी रहे, तुंहिंजो महबूब सां राज़ी रहे। मुंहिंजा मौला असांजे औलाद जी पार थी, बच्चनि जी पार थी। हर मोमिन खे गुरबत खां, फ़क़्र खां के तंदुरुस्ती खां बचा। मुंहिंजा मौला ग़ैर जी मोहताजी खां बचा, पंहिंजे दर जो मोहताज कर। जो आमीन, आमीन या रब्बिल आलमीन, या रब्बिल आलमीन। वरी बि चओ आमीन।
रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदका लिशर्र मा इंदना या अरहमर राहिमीन या कादिल हाजात या कादिल हाजात या मुफत्तिल अबवाब व या मुसब्बिबुल अस्बाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा इग़फिर लना अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहसिबना यौमल क़ियामा इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुझा मौला सच्चे गुनाहन जा बार थी मुझा मौला असा जो हाल जदो थी बुरा हूँ बेकार हूँ तो कपदी शान जो वास्तो एक राय जो वास्तो थी तारे महबूबन करीमन मोहम्मद मुस्तफा जो वास्तो थी हथ कबूल फरमा। दर्द जुदा हूँ आसा जुआ हूँ असा जो फरियादू मदीना तैयबा में पहुँचा आमना जे लाल वट पहुँचा बतूल जे बाबे वट पहुँचा हसनैन करीमैन जे नाने वट पहुँचा। बुरा हूँ बेकार हूँ हाल जदो थी मुझा अल्लाह सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहाबिही अजमईन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह।